जामशोर में सिंध एक्शन कमेटी के इजलास में 1 नवंबर खां हैदराबाद ऐं 15 नवंबर ते कराची में रैलियूं कढण जो ऐलान कयो। सिंध एक्शन कमेटी जी सरबराही इजलास सिंध यूनाइटेड पार्टी जे सरबराह सईद जलाल महमूद शाह जी सदारत हेठि जीएम सैद एडीफेस जामशोर ते थी गुजरियो, जंहिंमें एसटीपी सरबराह डॉक्टर कादिर मक्सी, डॉक्टर रसूल बख्श खासगली, सनान कुरैशी, रियाज़ चांदी ऐं ॿियनि शिरकत कई। इजलास खां पोइ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अॻवाननि चयो त सिंध जा ॿेट सिंध जी मिल्कियत आहिनि। वफ़ाक़ खे कंहिं बि ऑर्डिनेंस जे ज़रिए सिंध जी ज़मीन ते वारार करण न ॾिनी वेंदी। सिंध जो आवाम ऑर्डिनेंस जे रद्द थियण ताईं भरपूर मज़ामत कंदो। हुन चयो त सिंध जो आवाम जॾहिं उन ॿेटनि ते एहतिजाज करण लाइ वञे थो त उनखे बंदूक ऐं वर्दीअ जे ताक़त सां वापसि मोटाए वञे थो। मथां वरी सिंध जो वज़ीर आला इहो चई रहियो आहे त कंहिंखे बि उते वञण खां केरु रोके नथो सघे। असीं सम्झूं था त सिंध जी सरकार पंहिंजी सरज़मीन जे आईनी ऐं कानूनी मालिकी न करे सघी आहे। हुननि जो वधीक चवणो त असीं सिंध जे आवाम जी ताक़त सां उन ऑर्डिनेंस खे हर हाल में रद्द कराईंदासीं। जंहिं लाइ सिंध एक्शन कमेटी पारां हैदराबाद में 1 नवंबर ऐं कराची में 15 नवंबर ते भरपूर एहतिजाजी रैली कढण जो फ़ैसिलो कयो वियो। सिंध जा ॿेट सिंध जी मिल्कियत आहिनि। वफ़ाक़ खे कंहिं बि ऑर्डिनेंस जे ज़रिए सिंध जी ज़मीन ते वालार करण न ॾिनी वेंदी। पीटीआई जी मौजूदा वफ़ाक़ी सरकार सां गॾोगॾु सिंध जी पीपल्स पार्टी जी सरकार सिंध जे ॿेटनि वारे मामले ते ॿिटी राय रखे थी। सिंध जो अवाम जॾहिं उन्हनि ॿेटनि ते एहतिजाज करण वञणु चाहे थो त उन्हनि खे बंदूक ताक़त सां मोटायो वञे थो। मथां वरी सिंध जो वज़ीर आला इहो चए थो त कंहिंखे बि उते वञण खां केरु रोके नथो सघे। असीं सिंध जी आवाम सां इन ऑर्डिनेंस खे हर हाल में रद्द कराईंदासूं, जंहिं लाइ सिंध एक्शन कमेटी पारां हैदराबाद में 1 नवंबर ऐं कराचीअ में 15 नवंबर ते भरपूर एहतिजाजी रैली कढण जो फ़ैसिलो कयो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk